अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अॼु असां सिंधी ॿारनि किताब जो सबक़ चौथों शुरू कंदासीं। पहिरीं असां हिनखे जेकर पढ़ंदासीं, पोइ हिनखे रवां पढ़ंदासीं। शुरू कयूं था। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को, सबको, चे वाचो, थे वा, नून पेश थूं, चौथूं, सबक चौथूं। सीन ये ज़ेर सी, टे ये ज़ेर टी, सी टी। है ये ज़ेर ही, हमज़ो ज़बर अ, ही अ। सीन ये ज़ेर सी, टे ये ज़ेर टी, सी टी। अलमंद आ, है ये है, आ है, हिय सी टी आहे। ते ये ज़ेर ती, लाम ये ज़ेर ली, ती ली। ते ये ज़ेर ती, लाम ये ज़ेर ली। है ये ज़ेर ही, हमज़ो ज़बर अ, ही अ। ते ये ज़ेर ती, लाम ये ज़ेर ली, ती ली। अलमंद आ, है ये है, आ है। शीन ये ज़ेर शी, शीन ये ज़ेर शी, शी शी। है ये ज़ेर ही, हमज़ो ज़बर अ, ही अ। शीन ये ज़ेर शी, शीन ये ज़ेर शी, शी शी। अलमंद आ, है ये है, आ है, हिय शीशी आहे। काफ ज़बर ग, सीन ज़बर स, ग स। छे ज़बर छ, डे ज़ेर ड, छ ड। शीन अलिफ शा, बे अलिफ बा, सीन ज़ेर स, शाबास। डे अलिफ डा, डे ये ज़ेर डी, डा डी। नून अलिफ ना, नून ये ज़ेर नी, नानी। हाणे सबक खे असां रवां पढ़ंदासीं। सबक चौथों। सीटी, हीअ सीटी आहे। तीली, हीअ तीली आहे। शीशी, हीअ शीशी आहे। घस, छॾ, शाबाश, ॾाॾी, नानी। अगर तव्हांजो वीडियो पसंदि आयो आहे त दोस्तनि सां शेयर कजो। थैंक्स फॉर वॉचिंग।